वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह चवंदो या हर हर जेका सलात या असां ईअं कोन था पढ़ायूं, इन सलात में बरकत। हज़रत शेख शिबली रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमाए थो त काबतुल्लाह जो तवाफ पियो कयां, उन काबतुल्लाह जो तवाफ कंदे हिकिड़ो मां नौजवान ॾिठो आहे। उहो काबतुल्लाह जे तवाफ में दुआऊं घुरबियूं आहिनि, पर उन नौजवान खे मां ॾिठो आहे रुॻो महबूब जे मथां सलातो सलाम पियो पढ़े। परे चक्कर में भी नोट कयो महबूब जे मथा सलातो सलाम, बे चक्कर में नोट कयो महबूब जे मथा सलातो सलाम, टे चक्कर में नोट कयो तभी महबूब जे मथा सलातो सलाम। चौथे पंजे छहे सते में मां उनके ॾिठो दरगो महबूब जे मथा सलातो सलाम पढ़े पियो। मां चक्कर खत्म कया, तवाफ पूरो कयो। उन नौजवान के बाह खां वठी करे मां चयो अबा छा सबब आहे तोखे दुआऊं कोन ईंदियूं आहिनि? दा दुआऊं ईंदियूं आहिनि महबूब जे मथा रुगो सलातो सलाम छो थो पढ़ी? उन नौजवान चयो ओ शेख शिबली मां इन सलात सबोरीअ जो उहो नज़ारो ॾिठो आहे जो मुंहिंजी दिलि चवे थी त क़यामत ताईं महबूब जे मथा रुगो सलातो सलाम पढ़ंदो रहां। छा ॾिठो आहे तो चवे तो मां खुरासान जे इलाइक़े जो आहियां, ईरान वारो इलाइक़ो आहे। उन खुरासान जे इलाइक़े मां निकितो आहियां, काफ़िले सां गॾु आहियां। मुंहिंजो वालिद बि मूं सां गॾु आहे। हलंदे हलंदे मुंहिंजे वालिद जे पेट में सूर पियो आहे। एॾो सूर पियो, एॾी तकलीफ़ थी जो मुंहिंजो वालिद उन झंग में तड़पी तड़पी करे मरी वियो आहे। ओ शेख शिबली मूंखे वालिद जे मरण जो ॾुख लॻो आहे, पर मरण खां पोइ मुंहिंजे वालिद जी शक्ल फिरी वई आहे, उन जी शक्ल बदलजी वई। ओ शेख शिबली मूंखे परेशानी मुंहिंजे वालिद जी अलॻि आहे, पर मुंहिंजे वालिद जो जेको चेहरो बदलजी वियो आहे, हिकिड़ो मुस्लमान आहे, कलमो भरण वारो आहे। मूंखे तमामु घणो अफ़सोस थियो आहे। चवे थो ॿियो को चारो नज़र आयो ई कोन को, गिचीअ में गारो विधो आहे, वठी करे रसूलुल्लाह खे सजड़ा कयमि। स्वादो ऐ साहिब सचा तो फज़ुल फताह जो देहो सब दानी अथई शाफ़िअ तो शाहनशाह जो लगो शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुझी दाह जो अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर ज़ालो ज़ाती ज़िक्र तो जो आहे राहत रूह के सैयदा सलवात तुझी ने अलम अलदोह के दर्द दूरी कर दफो कढो रंज दिल जे रोह के सोन जिया सफरो थिया पारसुल के जिया लोह के अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर। ओ शेख शिबली गिचीअ में गारो मोहड़ मुंहिंजी मदीने पाक ॾिया हबीब अकरम खे वठी करे सॾड़ा कया अथमि ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे हीअं अर्ज़ु कयो आहे जे तू ज़ाहिर थिया अर्शो ज़मी अफ़लाक ही तू न जे पैदा थिए आलम न थे आफाक ही पीर पैगंबर थिया ॾहूं ज़ात पैदा पाक ही जा ख़बर रखा बंद दिनी मंझ लफ्ज़ जे लौला कही अवसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर।
बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह चओ। ये पढ़ने वाला भी सुभान अल्लाह सब चओ। ये तो शेख शिबली सॾड़ा कया है, सॾ कंदे कंदे मूंखे निंड अची वई आहे, अख सां लॻंदी वई आहे। ॿिन्ही जहाननि जो सरदार ख्वाब में आयो आहे, अकेलो महबूब नाहे। अबू बकर बि गॾु आहे, उमर बि गॾु आहे, उस्मान बि गॾु आहे, अली बि गॾु आहे। अचण सां महबूब फरमायो आहे, ओ मुंहिंजा उम्मती परेशान छो हां मां अची वियो आहियां। अर्ज़ो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबो जहान छॾे वियो आहे। जंग में असां के काफ़िले वारा हथ कटी हलिया विया। अबे जी शक्ल बदलजी वई आहे, चेहरो हुन जो कारो थी वियो आहे। मुंहिंजे महबूब फरमायो आहे, तुंहिंजो बाबो गुनहगार आहे, ब्याज वठंदड़ आहे या ॿियो को कबीरो गुनाह कंदड़ आहे, ऐं गुनाह मरण महिल असर पंहिंजो ॾेखारींदो आहे। पर महबूब फरमायो आहे, उन जी हिकिड़ी आदत आहे, रात जो एसी ताईं कोन सुम्हंदो आहे जेसी ताईं हिक तस्बीह मुंहिंजे मथां सलातो सलाम जी कोन पढ़ंदो आहे। अॼु हुन वारो सलातो सलाम मां वटि कोन पहुतो आहे, ऐं मूंखे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजो आशिक़ झंग में मोह पियो आहे। ओ फ़क़ीर तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे पीउ जो रंग बि ठीकु थींदो, शक्ल बि ठीकु थींदी, ऐं हिन झंग में उन जो जनाज़ो धूम धाम सां अदा कयो वेंदो। चवे तो शेख शिबली, मां ख्वाब में ॾिठो आहे त महबूब रहमत वारो हथ मुंहिंजे वालिद जे चेहरे मुबारक ते घुमायो आहे। ओ शेख शिबली, मां ख्वाब में ॾिसां पियो त मुंहिंजे वालिद जो चेहरो ठीकु थी वियो आहे। निंड मां जाॻियो आहियां, बाबो भरिसां रखियल आहे, हुन जे मुंहं ते कपिड़ो आयल आहे। चवे तो मुंहं तां कपिड़ो लाहियो त सुभान अल्लाह, चेहरो उन जो चोॾीअ जे चंड खां वधीक चमकदार आहे, ऐं मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू पई अचे हुन मां। महबूब खुशखबरियूं ॾिनियूं। हिकु महबूब इहो फरमायो त तुंहिंजे पीउ जो चेहरो बि ठीकु थींदो, ऐं ॿियो महबूब फरमायो त जनाज़ो धूम धाम सां थींदो। चई त हिकु ॻाल्हि त थी पूरी, जंग में हिकु मां ॿियो अबे जो लाश, जनाज़ो धूम धाम सां कीअं थिए? तो सिज अञा मस कन्नी कढी आहे, सिज मस अञा उभरी करे सौ थियो आहे। उत्तर खां बि माण्हू अचनि पिया, ॾखिण खां माण्हू अचनि पिया, ओलहनि खां ओलह खां बि काफ़िला अचनि पिया, ओभर खां बि काफ़िला अचनि पिया, ऐं हर को ईअं चवंदो पियो अचे त रात रसूलुल्लाह खे ज़ियारत कराई आहे। ऐं हबीब फरमायो आहे त मुंहिंजो आशिक़ झंग में मोह पियो आहे, जेको बि वञी करे उन जे जनाज़े में शिरकत कंदो, उन जी शफ़ाअत जो ज़िम्मेदार मां मदीने वारो पाण आहियां। चवे तो शेख शिबली, उन झंग में मुंहिंजे वालिद जो जनाज़ो धूम धाम सां थियो आहे। हाणे ॾे ख़बर अहिड़े महबूब ते सलातो सलाम पढ़ां या न पढ़ां? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।